पाक भारत मैच ॾिसण लाइ म्यूनिसिपल कारपोरेशन तरफां हैदराबाद के डी पार्क में वॾी स्क्रीन लगाई वई आहे। हैदराबाद म्यूनिसिपल कारपोरेशन तरफां ख़ास इंतजामनि ज़रिए पाक भारत मुक़ाबलो लाइव ॾेखारियो वेंदो। हैदराबाद के सब खां वॾे खान बहादुर हसन अली आफंदी पार्क में स्क्रीन लगाई वई आहे। डोकरी में वधंदड़ बदअमनी कबीलाई झेड़नि मंशा के अदन खिलाफ नौजवान समाजी इत्तेहाद तरफां अमन रैली कढी वई। एहतजाजी रैली में सियासी समाजी धुरिन समेत नौजवान शहरनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते इरशाद बुगियो, उमेद जुणेजो ऐं ॿियनि चयो त डोकरी में बदअमनी मंशा जुआ जा अॾा पुलिस की सरपरस्ती हेठि हली रहिया आहिनि। शहर में बदअमनी सबब शहरी गैर महफूज़ बणियल आहिनि। पुलिस शहर में अमन कायम करण में नाकाम नज़र अची रही आहे। उन्हनि DIG SSP लाड़काणू खां मुतालबो कयो त डोकरीअ में समूरी समाजी बुराइनि खिलाफ नोटिस वरितो वञे। घोड़ा में उजण ऐं कलेरी बिरादरी जो तकरार ॿीहर शिदत इख्तियार करे वियो। झेड़े में फायरिंग सबब रुस्तम उजण ऐं मसूद कलेरी मारिजी विया। इलाइक़े में फायरिंग सबब शहरियुनि में ख़ौफ़ पखेड़जी वियो। समाजी धुरिन तरफां हुकूमत खां इलाइक़े में अमन कायम करण जो मुतालबो कयो वियो आहे। सेरी लग हैदराबाद टंडो मोहम्मद खान रोड ते ॻोठ मीरबख्श छलगरी वटि तेज़ रफ़्तार ट्रक जो मोटरसाइकिल सां टक्कर थी पियो। नतीजे में ॿ नौजवान मौके ते फ़ौत थी विया, जॾहिं संदन हिकु साथी सख़्तु ज़ख़्मी थी पियो। इत्तला मिलण ते सेरी थाणे जी पुलिस ज़ख़्मी ऐं फ़ौतियुनि खे सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल कयो। फ़ौतियुनि जी सुञाणप अब्बास चांडियो ऐं ज़ाहिद चांडियो जे नालनि सां थी। पुलिस मूजिबि ट्रक ड्राइवर हादसे बाद फ़रार थी वियो आहे। वधीक वाक़िए जी जांच जारी आहे।